तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। तकबीर। जमीयत उलमा इस्लाम अमेरिका हर मुसलमान जी मौला ही आया सदा। तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। काबे अव्वल ते जिने जी अब छिड़ी नज़र तिन यहूद ने नसारन के बर्बाद कर। हर मुसलमान जी मौला ही आया सदा। तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। काबे अव्वल ते जिने जी अब छिड़ी नज़र तिन यहूद ने नसारन के बर्बाद कर। तू तन मेरूद काफिर ऐं बदमस्त जी मस्ती लहज़े में मौला मिटाए छॾी। छोली हिकिड़ी सफ़िर आउन तो कयो ख़त्म। तू आदो ऐ जब्बार तुंहिंजो कसम। सागी हाणे बि ॾेखार जब्बारियत कलम वारनि जे दामन जो तूं दाद कर। हर मुसलमान जी मौला ही आया सदा। तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। काबे अव्वल ते जिने जी अब छुड़ी नज़र तिन यहूद ने नसारन के बर्बाद कर। काबतुल्लाह त्राहिण जे लाइ मौज सां आयो अब रहो हाथ ने वॾे फौज सां। तो अबाबील पंहिंजा उमाणी मिठा देर थोरीअ में तिन खे कयो तो फना। हाणे भी तूं धणी कर काहली मदद। काबे अव्वल ते मुस्लिम खे आबाद कर। हर मुसलमान जी मौला ही आया सदा। तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। केॾो सरदार बूजल सॾिजे पियो ॿारड़नि खां तो तंहिंखे कुहाए छॾियो। केॾो सरदार बूजल सॾिजे पियो ॿारड़नि खां तो तंहिंखे कुहाए छॾियो। 313 जी कई तो मदद ऐं ख़ुदा मोकिलिया तो मदद लाइ मलाइका मिठा। काफ़िरनि जी ॾिसी हार ख़ुशि थियो नबी। हाणे कलमी ते हलंदड़ खे तूं शाद कर। हर मुसलमान जी मौला ही आया सदा। तू ही बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर। काबे अव्वल ते जिने जी अब छुड़ी नज़र तिन यहूद ने नसारन के बर्बाद कर। आज़माइश वॾी आ मुसलमान ते थी रहियो आहे हमलो ही ईमान ते। आज़माइश जड़ा कोन आयूं ख़ुदा मेहरबानी तू कर पांजी साईं सजा। पेर धरतीअ मपट काफ़िरनि जा सिखो
पीर बैतुल मुक़द्दस मकाफ़िर जप पटे कलमी वारनि जो मज़बूत बुनियाद कर हर मुसलमान जी मौला ही आया सदा तू बैतुल मुक़द्दस के आज़ाद कर सोहणी फारूक जहिड़ो अचे को वरी बैत अव्वल जो फातिह थिए सो वरी सोहणी फारूक जहिड़ो अचे को वरी बैत अव्वल जो फातिह थिए सो वरी जंहिंखे ॾिसंदे ई हथियार काफ़िर सटन तुंहिंजे बैतुल मुक़द्दस खां पोइ ते हटने ख़ुशि शहज़ादे सां ॿिया बि मुस्लिम थियनि काफ़िरनि खे अल्लाह नाशाद कर हर मुसलमान जी मौला ही आया सदा तू ई बैतुल मुक़द्दस खे आज़ाद कर काबे अव्वल ते जिन जी पुछड़ी नज़र तिन यहूदन नसारन के बर्बाद कर।